नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां ख़बर ॾींदा आहियूं। शोएब अख्तर PSL जा बाक़ी मैच जून में कराइण जी मुखालिफ़त करे छॾी। पंहिंजे यूट्यूब चैनल ते शोएब अख्तर चयो आहे त भारत में सूरत हाल तबाही वारी आहे। हिननि खे IPL रोकणु घुर्जे। जेकॾहिं ईअं नथो करे सघिजे त पोइ सख़्त SOPs तहत मैच कराया वञनि। भारत सड़ी रहियो आहे। मैच मुलतवी करण में ई बहितरी आहे। आऊं इहो इन करे न पियो चवां त PSL मुलतवी थी वियो त हाणे IPL खे बि मुलतवी कयो वञे। मुंहिंजे ख़्याल में त IPL बि जून में ई न थियणु घुर्जे। हिन वधीक चयो त हिन वक्त IPL एम न आहे। जेको पैसो आहे उहो ऑक्सीजन सिलेंडर ते ख़र्च करणु घुर्जे ऐं पंहिंजी ज़िंदगी बचाइजे। हिन वक्त असांखे क्रिकेट हीरोज़ या तफ़रीह जी ज़रूरत न आहे। मूं सख़्त मौक़िफ़ इन करे इख्तियार कयो आहे त छाकाणि इंसानी ज़िंदगी ख़तरे में आहे। असां भारत और पाकिस्तान में इंसानी ज़िंदगियूं बचाइण था चाहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।